बिल्कुल मां हिन वक्त मौजूद आहियां सांगड़ जे वार्ड नंबर 9 ऐं वार्ड नंबर 10 में हालियल बरसातन खां पोइ जेको आहे वार्ड नंबर 9 ऐं वार्ड नंबर 10 में जेको आहे बरसाती पानी अञा ताईं न कढियो वियो आहे। हिते मूंसां गॾु शहरी मौजूद आहिनि, इलाइक़े वासी मौजूद आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। कॉलोनी जो रहवासी आहियां, जंहिं ते आसे पासे में पानी भरियो पियो आहे ऐं बीमारियूं मच्छर पखिजनि पिया। ॾाढा माण्हू जेका आहिनि मलेरिया जी शिकार थी विया आहिनि। त इन लिहाज़ सां असां उनखे वसवारनि खे, जेका चेयरमैन आहे, बल्दिया चेयरमैन आहे, काउंसलर आहे ऐं ॿिया वसवारा आहिनि, उन्हनि खे आगाह था कयूं त असांजो हीउ मसइलो हल कयो, महिरबानी ऐं इन वधीक परेशानी खां बचायो, बीमारियुनि खां बचायो। असांजो ही जेको पानी जेको निकाली किॾां कोन थो थिए, हिते जा जेके चूंडियल नुमाइंदा असांजा आहिनि उहे ज़ाहिरी कोन्हे के। उन खां बावजूदि असांजा ॿारला जेके आहिनि सभु बीमारियुनि में मुबतला आहिनि ऐं कोई बि अचण लाइ तयारु कोन्हे को असांॾे। अब हिते बल्दिया जो बजट आहे तक़रीबन 4 करोड़ खां वधीक आहे महीना बजट, लेकिन हिते केतिरा अरसो थी वियो आहे पाणी जेको बीठो आहे। ही मस्जिद आहे, चौधारी जेका मच्छर आहिनि, डेंगी जा पेशेंट थिया आहिनि, मलेरिया जा पेशेंट, ऐं माण्हू हिते जा वञनि था जेका उहे ॿुधाइनि था जेका चेयरमैन जेको आहे ऑफिस में वेहण जे लाइ तयारु कोन्हे, कंहिंजी ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। आख़िर एॾो बजट जेको 4 करोड़ खां मथे आहे उहो किथे थो वञे। ॾिसो, बल्दिया सांगड़ जी तरफ़ां अॻे इहो रोइणो वेंदो हो त असां वटि बजट कोन्हे। हिन भेरे सईद गनी जेको बल्दिया जो मिनिस्टर आहे उन 100% बजट में भी इज़ाफ़ो कयो आहे। पहिरियां म्यूनसिपल कमेटी सांगड़ जेको बजट हो तक़रीबन 2.5 करोड़ हो। हिन वक़्तु उहो बजट जेको आहे वधी करे 4 करोड़ रुपया थी विया। मगर सांगड़ जा जेके 2 वार्ड आहिनि, वार्ड नंबर 9 ऐं वार्ड नंबर 10 में सितम ज़रीफ़ी इहा हुआ, हिन वक़्तु ताणी अञा बारिश जो पाणी निकाल न थी सघियो आहे। जी बिल्कुल, तव्हां हिते जी इलाइक़े वासी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन जो इहो चवणु आहे त गुलशन कमाल ऐं गुलशन सावण कॉलोनी में हालियल बरसातनि खां पोइ हिते पाणी जेको आहे अञा ताईं न कढियो वियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु रहमान बुर्दी, धरती टीवी न्यूज़, सांगड़।